नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ दे रहा आहियूं। MQM सिंध हुकूमत में शामिल थियण लाइ तैयार थी वई आहे। उन सिलसिले में पीपल्स पार्टी ऐं MQM सिंध अंदरि वज़ारतुनि लाइ प्लान तैयार करे वरितो आहे। MQM खे सिंध अंदरि अहम वज़ारतूं ऐं कराची ऐं हैदराबाद जा अहम उहिदा बि MQM खे मिलंदा। उन सिलसिले में वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद अली ख़ासखेली। जी मोहम्मद अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, MQM ऐं PP अॻवान जी जेका अहम मुलाक़ात खां पोइ उहो तय कयो वियो आहे त MQM सिंध हुकूमत में शामिल थियण लाइ तैयारु आहे। उन वारे सां प्लान बि जोड़ियो वियो आहे। MQM खे सिंध जे अंदरि अहम जेके वज़ारतूं आहिनि उहो बि मिलण जो जेको आहे इम्कानु आहे। जॾहिं त MQM सिंध अंदरि वज़ीरनि जा जेके नाला आहिनि उहे बि फाइनल करे छॾिया आहिनि, जिन में ख्वाजा इज़हारुल हसन, मोहम्मद हुसैन, जावेद हनीफ़ ऐं कंवर नवीद जमील शामिल आहिनि। ऐं ज़रियनि जो चवणु आहे त सिंध जूं जेके अहम वज़ारतूं आहिनि उन में बल्दियात, प्लानिंग ऐं डिप्लोमेट, बामी अमूर, नौजवान जंहिंमें रांदियूं ऐं सकाफ़त जा शोबा पिणु शामिल आहिनि। जॾहिं त इम्कानु आहे त अॻूणो जेको मेयर आहे वसीम अख्तर उनखे बि मशीर बणायो वेंदो ऐं उनखां अलावा कराची ऐं हैदराबाद जी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उहा बि MQM खे पिणु ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिबि उहो बि पिणु ॼाणा वियो आहे त MQM जल्द तयशुदा मुआदे ते बिलावल भुट्टो ऐं आसिफ़ ज़रदारी सां मुलाक़ात कंदी ऐं मुआदे ते अमल दरामद ऐं कानून साज़ी जे हवाले सां रोज़ाना जी बुनियाद ते गॾिजाणियूं करण ते पिणु इतफ़ाक़ कयो वियो आहे। जी।